नाज़रीन आगाह कयूं वाक़ई फ़ौजी अदालतुनि में सिविलियंस जो ट्रायल शुरू थी वियो। वफ़ाक़ी हुकूमत सुप्रीम कोर्ट खे आगाह करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत दरख़्वास्त में सिविलियंस जी फ़ौजी अदालतुनि में ट्रायल बाबति आगाह कयो वियो आहे। वफ़ाक़ी हुकूमत दरख़्वास्त में जणायो आहे त 9 ऐं 10 मई जे वाक़िअनि जी रोशनी में 102 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। गिरफ़्तार माण्हुनि जो इंसाफ़ जे हक़ लाइ फ़ौजी अदालतुनि में ट्रायल शुरू कयो वियो। गिरफ़्तार कयल माण्हुनि जे मुफ़ाद खे नज़र में रखंदे ट्रायल कयो पियो वञे। वफ़ाक़ी हुकूमत दरख़्वास्त में इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। संदनि चवणु आहे त फ़ौजी अदालतुनि में ट्रायल दौरान ॾोह साबित न थियण ते जवाबदारनि खे आजो करार ॾिनो वेंदो। फ़ौजी अदालतुनि में ट्रायल सुप्रीम कोर्ट में जारी केस जे फ़ैसिले सां मशरूत हूंदो। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कया विया त फ़ौजी अदालतुनि में ट्रायल बाद ॾोह साबित थियण ते जवाबदार खे मामूली सज़ा मिलंदी। 9 ऐं 10 मई वाक़िअनि में क़ैद मुकमल कंदड़नि खे आज़ादु कयो वेंदो।